उनकी कोई निंदा न करनी कुछ भी, पर ॾिसो हिकिड़ी शइ अगर कोई पोस्ट करनी हुजे TCS सां करनी है, मां सामान ॾेई अचां उन ते लिखंदमि मुंहिंजे तरफ़ों हेठो एड्रेस लिखंदमि जाते पुॼाइणी आहे, एड्रेस लिखंदमि तॾहिं उहा पोस्ट पुॼंदी। जे एड्रेस न लिखी आहे, मां पंहिंजो नालो लिखी अचां मुंहिंजे तरफ़ों हेठो एड्रेस न लिखियल, उहो पोस्टमैन किथे पुॼाईंदो, उहा उते जो उते पई हूंदी, ईअं आहे न। जे पोस्टमैन खे एड्रेस जी ख़बर आहे तॾहिं उते पहुचे थी पई, जंहिंखे असां रोटी खाराए चऊं था पिया भई इनखे रोटी खाराओ, उहो मथे पुॼंदी, उन कहिड़ी ख़बर जो बाबो किथे आहे, एड्रेस जी ख़बर अथसि। सतनाम वाहेगुरु, उन ख़बर ई न आहे। हा छो न खारायो, महाराज खे छो न खारायो, पूजनी खे भले खाइनि रोटी, पर इहा कहिड़ी ॻाल्हि आहे भई जीअरनि खे असां नर्क करे वेठा आहियूं, जीअरनि खे ॾुखारे वेठा आहियूं। पोइ तुंहिंजो मक़सदु हुयो भई वॾनि जे लाइ मां सिरात थो करां, पोइ जेके जीअरा वॾा वेठा थी हिकिड़ी लोई वठी अच सर्दी में, को कपिड़ो वॻो वठी अच, को प्यार ॾेखा उन्हनि सां, अचो मूंखे न करिणो आहे उन्हनि जे मरण वारे जे लाइ, उते पुॼे थी अलाए नथी पुॼे, पर मां जीअरनि जी सेवा कंदमि। मुंहिंजी अम्मा मुंहिंजा बाबा तव्हां वेठा आहियो न, तव्हां मुंहिंजे लाइ सभु कुझु आहियो, तव्हां मुंहिंजे लाइ देवता आहियो, मां तव्हांजे लाइ सभु कुझु कंदमि। यकीन ॼाणो हिकु माउ पीउ जॾहिं औलाद खिली करे ॻाल्हाईंदी आहे न, माउ पीउ न चाहींदी आहे मूंखे तूं पैसा ॾे, तूं मूंखे ॿियूं शयूं ॾे, चलो इहे दुनियावी शयूं असां कंदा आहियूं, पर माउ पीउ ठरंदा आहिनि जॾहिं उनजी औलाद, उनजी धीउ, उनजी मुंहिंजो पुटु, उनजी नुंहुं खिली करे 2 मिंट ॻाल्हाईंदी आहे न, मन ठरी पवंदो आहे, हाय मुंहिंजो पुटु खिली करे मां सां ॻाल्हायो अथई, अंदरों आसन निकिरंदियूं आहिनि। इन्हनि सां प्यार कयो भाई, इन्हनि जी आसीसनि में ई सभु कुझु आहे। जेके जेके नौजवान वेठा हो ध्यानु कयो, घर छत खां बग़ैर कुझु न आहे, जे छत आहे त घर आहे। यादि रखिजो जंहिंजे घर में वॾा आहिनि त असली घर उहो आहे, जंहिंजे घर में धड़के ॾियण वारो वॾो न आहे, यादि रखिजो उहो बंदो अधूरो आहे। जेके अॼु घर में वॾा धड़के ॾियण वारा वेठा आहिनि, रोकण टोकण वारा वेठा आहिनि, तव्हां सम्झो मां भागनि वारो आहियां, मूंखे कोई रोकण चवण वारो आहे, मुंहिंजो वॾो कोई आहे, न त वॾे खे वॾियूं चिंतायूं हूंदियूं आहिनि। प्यारो जंहिं ॾींहुं असां पंहिंजे वॾनि खां वॾा थियणु चाहींदा आहियूं, उन्हनि खे डिॼाईंदा आहियूं, उन्हनि घटि वधि ॻाल्हाईंदा आहियूं। मां अहिड़ा अखियुनि सां ॾिठा आहिनि जेके माउ पीउ घटि वधि ॻाल्हाईंदा आहिनि, लफ़्ज़ ॻाल्हाईंदा आहिनि, एतिरा अहिड़ा परमात्मा उनखे को बख़्शण योग न आहिनि। हक़ीक़त में माउ पीउ ते हथु खणंदा आहिनि, माउ पीउ खे धकु हणंदा आहिनि। और नर्क भी तव्हांखे शल को जगह ॾे जे माउ पीउ ते हथु खणूं था पिया, धकु हणूं था पिया। सभई जेको सतनाम वाहेगुरु। हिकिड़े शहर वियासीं, पाण चलो समाप्ति जे पासे हलूं था पिया। हिकिड़े शहर वियासीं, उते मूं छोकिरे खे चयो पापड़ खपंदा आहिनि, मूंसां गॾु वियो, गॾु हलियो, मूंखे वठी हलियो। मां ॿाहिरों बीठुमि, मुंहिंजो घर ॾिठुमि, मां चयो यार एॾो वॾो घर हुननि जो, इन माई जो घर आहे? चए हा। मां चयो एॾो वॾो घर, पोइ पापड़ विकिणंदा आहिनि? चवणु लॻो भैया घर हुनजे पुट जो आहे। मां चयो कहिड़ी ॻाल्हि थो करे, पुट मां तुंहिंजी आहे न, पोइ घर हुननि जो थियो न? चवणु लॻो न, घर पुट जो आहे। हे ॿाहिरियों जेको गेट ॾिसो था, ॿाहिरियों दरवाज़ो ॾिसो था पिया, इहा औताक आहे, इहो कमिरो उन माउ खे ॾेई छॾियो आहे। माउ खां रोटी बि न आहे पुछंदो। इहा माई इन कमरे में अंदरि घर आहे, पर अंदरि वञी नथी सघे। इहा माई पापड़ करे करे पंहिंजो पेट पालदी आहे, बसि गुज़ारो कंदी आहे, इनखे कुझु बि न आहे ॾींदो। मां जूं ॻाल्हियूं ॿुधी करे हैरान पियो थियां। जेका जीअरी माउ वेठी आहे, अॼु कोई पुछेसि नथो, रोटी नथो पुछे, उहा माउ रोज़ मरदी हूंदी, हक़ीक़त में रोज़ मरदी हूंदी अंदरों, कि मुंहिंजो पुटु थी करे, मुंहिंजी औलाद थी करे मूंखां पुछंदा बि न आहिनि, मूंखे तकदा बि न आहिनि, उनजे लाइ बचियो छा आख़िर? हिकिड़ी माई खे एॾो पुटु ॾुखायो, एॾो ॾुखाईंसि, ख़बर आहे उन पंचायत में बीह करे सॼी पंचायत खे चवणु लॻी, कॾहिं बि कोई माउ न आहे चवंदी, यानी कि एॾो ॾुखी वेठी चवणु लॻी, मां पंचायत खे चवां थी पई, जे मां मरी वञा न, मुंहिंजी चिखिया खे कंहिं भंगी खां बाहि लॻाइजो, मुंहिंजे पुट खां बाहि न लॻाइजो। एॾो मूंखे दुखी कयो आहे। सतनाम वाहेगुरु, जपो सतनाम वाहेगुरु। गुरु नानक देव महाराज सच्चे पातशाह जीवन ॾिसो, वाह बाबा कमाल आहे तव्हांजो जीवन। सतगुरु गुरु नानक सच्चे पातशाह कुल काइनात जा मालिक आहिनि, पर ख़बर आहे सतगुरु पातशाह सचो सौदो करे आया आहिनि। तंबू साहिब गुरुद्वारे में वेठा आहिनि, पीउ गुस्से में भरियो अचे थो पियो,
चवंदा पी अची करे थप हई धड़का ॾिना ॻाल्हायो सतगुरु खे। गुरु नानक साहिब चुप बीठा। बाई मर्दाने पुछियो बाबा जंहिं मुखड़े तां दुनिया वारे छजे अॼु मुखड़े ते थप लॻी आहे एॾो घटि वधि ॻाल्हायो आहे पी। गुरु नानक साहिब चवनि था उन निम्रता जी हद ॾिसो। चवनि था पिया प्यारा कोई ग़लती हूंदी कोई कमी हूंदी तंहिंजे करे थप लॻी आहे। कोई कमी हूंदी तंहिंजे करे थप लॻी आहे। हथ ॿधी अखियुनि में पाणी पुछनि था सिख बादशाह तव्हां में कहिड़ी कमी? तव्हां कुल काइनात जा मालिक आहियो, सभु कुझु तव्हां, सभु गुण तव्हां में आहिनि, कहिड़ी कमी? गुरु नानक साहिब निम्रता सेखारींदा चवंदा न भई कमी हूंदी। जेको सौदो करे आयासीं मथां कंहिंखे पाणी चङी तरह न पीआयो हुजेसीं, मथां कंहिंखे लंगर चङी तरह न खारायोसीं, कोई कमी थी वई त जे थप लॻी आहे जी। निम्रता जे अॼु माउ पीउ कुझु ॻाल्हाइनि था पिया त सम्झो मां भागनि वारो आहियां। मां कदो तव्हांखे हिते ॻाल्हि कई शायदि छो त चलो कंहिंजी प्राइवेट बि ॻाल्हियूं थी वेंदियूं आहिनि पर मां ज़रूरु रखां थोरी ॻाल्हि कंहिंजो नालो न वठी करे। हिकिड़े छोकिरे खे माउ चयो पुट ईअं न वञ कंहिं पार्टी वार्टी में ते ग़लति छोकिरनि सां संगत न कर। पुट चयो न मां वेंदुसि। मां ॾाढो सम्झाई न मञियो, आख़िर वियो हलियो। मां छा कयो निकिरी करे उते उन छोकिरनि जे साम्हूं पुट खे थप हई न कि इहो सुधरी पवे। माण्हुनि जे मुंहं ते थप हणंदी मां मथां सुधरी पवे। छोकिरे छा कयो ख़बर अॼु बर्दाश्त न आहे न, पंहिंजे माउ पीउ जी बर्दाश्त न कंदो पर कंहिंजी कंदो? दुनिया जा माण्हू सभु कठा करे वठो, माउ पीउ जे बराबरि कोई बि न आहे। सगा चाचा हुजनि, भुयूं हुजनि, केर बि हुजनि, पीउ जहिड़ो थोरी प्यार कंदा तव्हांखे। असांखे पीउ जहिड़ो प्यार कोई न करे न ॾेई सघंदो। सकी मासी हुजे, मासात हुजनि, मामा हुजनि, केॾा भी चङा आहिनि, मां वांगुरु थोरी तव्हांजा दुख सहींदी उहे। सतनाम मां जहिड़ो थोरी उहो बर्दाश्त करे सघंदी जेका मां बर्दाश्त कंदी आहे। उन छोकिरे खे उन थप हई। चवंदा आहिनि छोकिरे चवंदा आहिनि एॾो उनखे गुस्सो लॻो कि मूंखे मुंहिंजी बेइज़ती कई अथई। उन छा कयो ज़हर वारी गोरियूं खाई छॾियूं। खाई करे कोठे ते वञी बंदि कई पाणी ॻोल्हिया ॻोल्हे आख़िर लधऊंसि। आख़िर डॉक्टर ॾे वठी विया, पहुचायूं, छोकिरो बची वियो। मूंखे बि वठी विया। मां उनखे सिर्फ़ु ॿ ॻाल्हियूं कयूं। मूं चयो मां सम्झाइण न आयो। मां चयो हिकिड़ो कमु तूं अॼु ॾाढो ख़राबु करे छॾियो। तुंहिंजे मरण जी मां ॻाल्हि नथो करां, तूं पाण खे मारे पियो, तुंहिंजी ग़लती बेवकूफ़ी आहे। पर अॼु तूं माउ को जेको माण्हू उहो फुरे छॾियो। अॼु खां पोइ छा मां तोखे डिॼंदी, भव में जींदी, तो कुझु चई न सघंदी। तूं इहो चाहे पियो न तोसां इहो थी वियो, तूं हाणे पंहिंजी ज़िंदगी जींदे। यकीन ॼाणो मार तुंहिंजी रोज़ मरदी, रोज़ रोईंदी कि हाणे मां पुट कुझु चई बि नथी सघां। ईअं को थींदो आहे? ईअं को पंहिंजे माउ पीउ खे ॾुखाइबो आहे? उनजो हक़ न आहे, उहो धड़का नथा ॾेई सघनि, उहो मारे नथा सघनि। एॾी निम्रता। गुरु तेग बहादुर साहिब महाराज ज़िंदगी में सतगुरु पातशाह कंध नीवो करे घुमंदा हुया। हिकिड़ी गुरु हरगोबिंद साहिब महाराज पुछियो बेटा तेग बहादुर कंध नीवो छो करे घुमंदा आहियो, सिर नीवो करे छो घुमंदा आहियो? गुरु तेग बहादुर साहिब चवनि था निम्रता जो दर्स। चवनि था सतगुरु पिताजी जेको ऐबनि सां भरियो पियो हुजे उहे कंध उते ऊचा करे कीअं घुमनि? मां त ऐबनि सां भरियो पियो आहियां। गुरु तेग बहादुर साहिब में सभु गुण असांखे सम्झाइनि था पिया। बंदो अवगुणनि सां भरियो पियो आहे, केॾो कुझु माण करे असां घुमूं था पिया। हिकिड़ो ई कमु करो। अॼु चलो तव्हां वटि हाणे समाप्ति थियण वारियूं, बाक़ी हिकिड़ो ॾींहुं, सुभाणे वारो 31 ॾींहुं या 1 ॾींहुं। पर बख़्श माण्हू एॾा ॾींहं तव्हां गुरु जे दर अची हाज़िरी भरियूं। लुकमान शहर वारो तव्हां भागनि वारा आहियो। गुरु नानक बाबो तव्हां ते राज़ी थियो आहे। एॾी कुझु बख़्शिश तव्हांखे ॾिनी आहे, पर इहा बख़्शिश संभालो। रोज़ रूटीन ठाहियो दरबार अचण जी, रोज़ सुबुह शाम पंहिंजो नेम निभायो। पर सभ खां वॾो कमु तो पंहिंजे घर खे संभालो। इतो सत्संग कीर्तन ॿुधी करे पंहिंजे घर खां शुरूआत करो। जे घर नर्क लॻो पियो आहे न, यकीन ॼाणो केतिरो बि कोई कमु करे, कुझु बि करे, दुनिया जा कम दान पुण्य करे, कुझु बि न थींदो।
सुख न माणे सघंदो बंदो। पंहिंजे घर खे ठारो, पंहिंजे घर खे संभालो, पंहिंजे घर सां प्यार करो, वॾनि खे आदर ॾियो, वॾनि खे मान ॾियो, वॾनि खे इज़त ॾियो। ॾिसो वॾनि जो फर्ज़ आहे नंढनि खे इज़त ॾियनि, इहा समझी ॻाल्हि आहे। पर मां पहिरीं बि वेनती कई, वॾनि खे तव्हां डिॼाए करे ॻाल्हाए करे सम्झाईंदव कॾहिं बि न मञंदा। पोइ मन सम्झ मटण जा आहिनि ई न, मटबा बि न, मुंहिंजे वस में ई न आहे। पर पंहिंजे मथां तरस खायो, पंहिंजे मथां तरस खायो। आख़िरी ॻाल्हि बसि समाप्ति जी। इंडिया वियासीं कुझु साल पहिरीं छोकिरो हुजे तबले वारो सां गॾु, प्रेमिया शहर जो ई वियो हलियो पंहिंजे मामनि जे घर, नानाणो घर हुअसि। वापसि आयो, जॾहिं वापसि पिया अचो ॿुधाए पियो चए मुंहिंजो नानो गुज़ारे पियो आहे, पर ॾाढा पैसे वारा हुया। मुंहिंजे नाने टिनी पुटनि खे ॾाढो पढ़ायो लिखायो, 3 डॉक्टर। चवणु लॻो जॾहिं मुंहिंजो नानो गुज़ारे वियो, नानी मुंहिंजी बची, त 3 पुट पाण में वेठा सलाह करनि पिया कि भई हाणे अम्मा खे केरु रखंदो, अम्मा खे गॾु केरु विहारंदो। पृथ्वी चंद चयो गुरु अर्जन देव महाराज खे, तव्हां वटि छा आहे? सॼो कुझु त मां वटि ई आहे, हाणे तव्हां वटि छा बचियो आहे? गुरु अर्जन देव महाराज चयो, पृथ्वी चंद तूं वाकई सभु कुझु लुटे में, सभु कुझु तो वटि आहे, सामान पैसा सभु कुझु तो वटि आहे, मिल्कियत प्रॉपर्टी, पर पोइ बि अमीर तोखां मां आहियां। चवणु लॻो उहो कीअं भई, तव्हां वटि छा आहे? गुरु अर्जन देव महाराज चयो, मां त असां वटि आहे न, उहो तूं न वठी वियो, मां त असां वटि आहे। जे मां जूं आसीसां आहिनि, इहे सभु वरी सामान, सॼा बरकत, इहे ॿार वरी सभु अची वेंदियूं। जे माउ पीउ खां परे थी करे उनखे ॾुखाए करे ज़िंदगी जीअं थो, इहे अॼु न सुभाणे सभु ख़तमु थी वेंदा। ॿुधाए थो पियो, चए थो ॿाहिरि पाण में सलाह करणु लॻा, अम्मा खे केरु रखंदो, माउ खे केरु पाण सां गॾु विहारंदो। कॾहिं बि न चईंदा करो ईअं कि माउ पीउ खे मां विहारे वेठो आहियां घर में। कॾहिं कोई पुछे न किथे रहंदा हो, कंहिंसां रहंदा, पाण ॿुधायो असां पंहिंजे माउ पीउ सां रहंदा आहियूं। छो त माउनि सां रहां त उहे थोरी रहंदा मूंसां, मां नंढो आहियां, उन्हनि मूंखे ॼणियो आहे, असां उन्हनि सां रहूं था पिया, असां भागनि वारा आहियूं। पोइ चए थो पियो बंटवारो करणु लॻा, पैसा विरायूं, प्रॉपर्टी विरायूं, माउ खे काॾे करूं? त वॾो चए थो पियो साईं मुंहिंजी फैमिली वॾी आहे, मां त माउ खे न रखंदुमि। विचें खे चवनि था पिया, विचों चए थो पियो पोइ मुंहिंजी बि फैमिली त आहे न, मां छो रखां अम्मा खे? पोइ ईअं करो, नंढे जी फैमिली नंढी आहे, हाणे शादी कई अथई, इनखे चओ मां गॾु रहे। हाणे मां रोए थी पई और यादि करे थी पंहिंजे मुड़ुस खे कि इन्हनि जे आसिरे मूंखे छॾे वई। जंहिंखे पढ़ाई लिखाइण जे लाइ हिकु माउ पीउ हक़ में पारो, भले मज़ूर हुजनि, पीउ भले मज़ूर हुजे, सॼो ॾींहुं मज़ूरी करे, मां भले कंहिंजे घर में नौकिरी कंदी आहे, फुल्का पचाईंदी आहे, फर्श साफ़ कंदी आहे न, पर पंहिंजी औलाद लाइ चवंदी आहे इहो वॾो अफ़सर थिए, इहो ख़ुशियूं माणे, मुंहिंजी धीउ कंहिं घर वञे राज करे राणी बणिजी वञे, एॾा सुपना ॾिसंदा आहिनि। उहा माई रोए थी पई, ॻाल्हाए थी पई पंहिंजे मुड़ुस खे, इन्हनि जे आसिरे मूंखे छॾे वई, जंहिं महिल तूं कमाई ॾेई वई आहीं, इहे सभु प्यारु कंदा, अॼु तव्हां हलिया वियो, अॼु मूंखे पुट पाण में सलाह कंदा, माउ खे रखे केरु? उहा माउ रोए थी पई। चए थो पियो नंढे मामे चयो, नंढे पुट चयो कि चलो मां अम्मा खे मम्मी खे रखंदमि पाण सां, पर शर्त आहे मुंहिंजी। शर्त कहिड़ी आहे? शर्त इहा आहे कि तव्हां ॿई भाइर पंहिंजे हिसे में 5-5 लख रुपया मूंखे ॾींदो। इहे 10 लख रुपया बैंक में रखंदासीं, जेको व्याज इंट्रेस्ट मिलंदो उहो अम्मा खे ॾींदासीं, जॾहिं अम्मा मरी वई उहे 10 लख मुंहिंजा। वॾनि ॿारनि बि चयो चलो 5 लख में जिंद छुटे थी पई, माउ खां ॾेसि 5-5 लख, 5-5 लख ॾेई करे उन सां रहियूं, छा सुखी थींदी माउ? ज़िंदगी थोड़ी आहे, निभायो। ही सत्संग कीर्तन चङा आहिनि, ही गुरु जा घर चङा आहिनि, छो इते ई अची करे असांखे दर्श मिलणा आहिनि, इहे ज़रूरु करणा आहिनि, पर शुरूआत माउ पीउ तो, शुरूआत वॾा तो, वॾनि खां सिवा कुझु बि नथो। मां आख़िरी में वेनती कयां थो पियो, प्यारो जिथे बि ॿुधो था पिया, जिथे बि वेठा हो, जेके ॿुधो था पिया, जेके संगत में वेठा हो, सभिनी चरणनि में वेनती आहे, मूंखे बि आसीस बख़्शो। असां सभई पंहिंजे वॾनि सां, पंहिंजे माउ पीउ सां, पंहिंजे घर जे मेंबरनि सां, सभिनि सां प्यारु करणु सिखूं। सिदक माण्हू, डिॼायो न, विड़ो न, लफ़्ज़ न ॻाल्हायो,
जे इतो बददुआ मिली वई न कदे तरी न सघंदो बंदो सभई जे पोइ सतनाम वाहेगुरु। अचो गुरु पातशाह कृपा करन साथ संग जी मूंखे शब्द जो फरमा हुकुम आहे पाण 2 मिंटनि में समाप्ति कंदासीं और सिमरन बि गॾु कंदासीं। मां तव्हांजा 5 मिंट वधीक वता आहिनि छो त मुंहिंजो मन हुयो असां कीर्तन करण वारा हक़ीक़त में मां चवंदो आहियां छो त तव्हां भेटायूं बि ॾींदा असांखे त भेटा वठी वेंदा आहियूं पोइ मन थींदो आहे की जेका मन में ॻाल्हि आहे जेका गुरु जी वीचार आहिनि थोरो पूरो पूरे करे वञूं पोइ पंहिंजो मन तसली में हूंदो आहे की न वाकई हाणे सही लॻे थो पियो अॼु तव्हां जेतिरे प्यार सां जी वेठा हो मन प्रसन्न थो थिए गुरु नानक सचे पातशाह जे मथां दृष्टि करनि महिर बिरत रखनि असांखे पंहिंजे वॾनि जो आदर अची वञे प्यार सत्कार अची वञे आख़िरी में जीवत पितर न माने को मुए सिराद कराई मरण खां पोइ न जीअरनि खे संभाल जेके विया उन जे लाइ अरदास कर सेवा कर पंहिंजे जीअरनि जी सतगुरु कृपा करनि। अचो जी शब्द सां गॾु सिमरन कंदासीं समाप्ति आहे।